सिंधी मीडिया जे ॾिनल सर ते 3 डिसंबर ते सखावत ॾियारो मल्हाइण जे लिए डिगड़ी भरिसां ॻोठ सुफन शाह जे स्कूल में गॾियल तौर ते प्रोग्राम कोठाइण जूं तयारियूं मुकमल। स्कूली ॿार टेबलोस, ख़ाका, तकरीरूं ऐं सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल लॻाए पंहिंजी धरती ऐं सक़ाफ़त खे भेटा पेश कंदा। समूरे सिंध जियां 3 डिसंबर ते सखावत ॾियारो मल्हाइण जे डिगड़ी जे अवाम तरफ़ां भरपूर आजिया कई वई आहे। क़ौमी गीतनि ते झुमरियूं डिगड़ी वेझो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सुफन शाह, गवर्नमेंट मिडिल स्कूल सुफन शाह ऐं गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल सुफन शाह तरफ़ां गॾियल तौर ते 28 नंबर ते शानदार सक़ाफ़ती तक़रीब जी तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि। सक़ाफ़ती तक़रीब लाइ हिकु तमामु वॾो स्टेज तयारु कयो वियो आहे, जॾहिं ते पंडाल में 300 खां मथे मर्द, औरतुनि ऐं शागिर्दनि जे वेहण लाइ बंदोबस्तु कयो वियो आहे। स्कूली ॿार समिया शाह, हिफ्सा, सऊद, प्रेम भील, ग़ुलाम मुस्तफ़ा, अमरीन, महाज़ेब, रिफ़त ऐं ॿिया मुख़्तलिफ़ क़ौमी गीतनि ते टेबलोस ऐं ख़ाका ऐं तक़रीरूं पेश कंदा। तैयारी कमेटी जे अॻुवाणनि ऐं उस्तादनि हेड मास्तरनि मोहम्मद रफ़ीक़ आराई, काज़ी कमरुज़्ज़मा, मंज़ूर अली चेलियो, सैयद अली शाह, अब्दुल सत्तार चेलियो, मिस ज़ोया, रोहेल लगारी ऐं ॿियनि प्रोग्राम बाबति मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे चयो त सक़ाफ़त ॾियारो मल्हाइण जे सिलसिले में तइलीम खाते जे आफ़ीसरनि वालिदिन खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। औरतुनि जे वेहण लाइ अलॻि बंदोबस्तु कयो वियो आहे। प्रोग्राम में सिंध जी सक़ाफ़त जा मुख़्तलिफ़ पासा पेश कया वेंदा। वतन जी सलामती ऐं ख़ुशहाल सिंध लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं। सरकारी स्कूलनि में हिन क़िस्म जा प्रोग्राम कोठाइण सां ॿारनि में सक़ाफ़त ऐं धरती सां मोहबत सां गॾोगॾु तालीम पढ़ाइण जो लाड़ो पिणु वधंदो आहे। प्रोग्राम जे कामयाबी लाइ स्कूल जा उस्ताद ऐं शागिर्द ॾींहुं राति महिनत करे रहिया आहिनि। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।